सामईन मोहतरम, बिरादरान इस्लाम, मुसलमान भाईरो, बुजुर्गो ऐं दोस्तों, दुनिया में को भी इंसान पंहिंजी मर्जी सां कोन आयो आहे ऐं को भी इंसान पंहिंजी मर्जी सां कोन वेंदो। अचण में भी अल्लाह जी मर्जी आहे, वञण में भी अल्लाह जी मर्जी आहे, जिंदा रहण में भी अल्लाह जी मर्जी आहे, मरण में भी अल्लाह जी मर्जी आहे, रिज़्क मिले तो अल्लाह जी मर्जी सां, बच्चा बार घर खुशियों नेमतूं सब अल्लाह जे तरफान। इन्हीं जे करे को इंसान अल्लाह जी मर्जी मुताबिक जिंदगी गुजारींदो तो खुदा जो कसम बिनी जहानन में कामयाब थी वेंदो। जो इनिल हुक्म इल्ला लिल्लाह, अमुर आर्डर मर्जी इरादो अल्लाह जो हलंदो। इरादो कंहिंजो हलंदो? कुछ ज़ुबान अध ज़ुबान तमाम मोजी थियो। मर्जी कंहिंजी हलंदी? हजरत आदम जी मर्जी हुई तो दाणू खाई जन्नत में हमेशा रहा, लेकिन अल्लाह जी मर्जी हुई तो तोके दुनिया में मोकलिया। मर्जी कंहिंजी हली? प्यारा अल्लाह जा नबी, प्यारा बाना। हजरत नूह जी मर्जी हुई तो किनान बेड़ी में चढ़े, लेकिन अल्लाह जी मर्जी हुई तो यो किनान काफरा जो पानी में गोता खाए। वो मर्जी कंहिंजी हली? हजरत इब्राहिम जी मर्जी हुई तो हजरत इस्माइल इम्तिहान कुस्सी वने, रब जी मर्जी हुई तो इस्माइल अलैहिस्सलाम बची वने। मर्जी कंहिंजी हली? चो ना अल्लाह, दिल दिल सां चो अल्लाह। नबी साईं हिकिड़े ॾींहुं फरमाए त अॼु खां पोइ माखी कोन्हे खाइणी। ओॾी महिल ई क़ुरान जी आयत नाज़िल थी, या अय्युहन नबिय्यु लिम तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लक तबतगी मर्ज़ात अज़वाजिक वल्लाहु गफूरुर रहीम। ऐ नबी, जेका शय खुदा तव्हां ते हलाल कई आहे उनखे तव्हां हराम कीअं था करे सघो? सो बि अज़वाजिक जे मर्ज़ात मुताबिक अल्लाह तव्हां खे माफ़ कयो। नबी साईं ओॾी महिल फरमाए माखी खणी अचो, छो जो मर्जी मुंहिंजी न, मर्जी अल्लाह जी हलंदी। मर्जी कंहिंजी हलंदी? इनिल हुक्म इल्ला लिल्लाह। असां अल्लाह के ॾिठो त कोने, पर अल्लाह के सुञातो आहे त वाकई बेशक अल्लाह आहे। कुरान सां सुञातो आहे, नबी जी हदीस सां सुञातो आहे, पर कायनात जी हर शय पैगाम पई ॾे। सिज जी रोशनी पई ॿुधाए त मूंखे उस ॾियण वारो अल्लाह आहे, चंड जी चांडाण पई ॿुधाए त मूंखे चमकाइण वारो अल्लाह आहे। सन सितारनि जी ताबानी मां असां सुञाणे वरितो त असांजो अल्लाह आहे। गुलनि जे रंगत ऐं ख़ुशबू मां, जमे जे खीर मां, नांग जे फण मां, मोर जे खंभन मां, अनादिल गर्मी जे गरमाइश मां, सर्दी जे सरदान मां के अजीब लफ्ज चया, या अल्लाह हमने तुझे जाना है फकत तेरी अता से, सूरज के उजाले से, फिजाओं से खला से, चांद और सितारों की चमक और जिया से, जंगल की खामोशी से, पहाड़ों की अना से, पुरहोल समंदर से, पुर असरार घटा से, बिजली के चमकने से, कड़कने की सदा से, मिट्टी के खजानों से, अनाजों से, ग़िज़ा से, बरसात से, तूफान से, पानी से, हवा से, हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। राजा चो सुभान अल्लाह। मुझे यक खबर आ, सुबह का वठी वही कुर्बानी देनी आ, गर्मी भी ॾाढी आ, असांजे त हवाऊं लॻियूं पियूं आहिनि, तव्हांजा त कपिड़ा पुसिया पिया आहिनि, गर्मी में कपिड़ा आला लॻा पिया आहिनि, पर इन्हे फुड़े फुड़े ते बि रब राज़ी थी पवंदो ऐं सुभान अल्लाह ते बि राज़ी थी पवंदो। सामईन मोहतरम पूरे तवज्जो सां कंहिंजो या अल्लाह
हमने तुझे जाना है फकत तेरी अता से, गुलशन के बहारों से, कलियों की हया से, मासूम सी रोती हुई शबनम की अदा से, लहराती हुई बाद सहर बाद सबा से, हर रंग के हर शान के फूलों की कबा से, चिड़ियों के चहकने से, बुलबुल की नवा से, मोती की नजाकत से, हीरे की जिया से, खूशा से, झलकते हुए फन और कला से, हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। दुनिया के हवादिस से, जफाओं से, वफा से, रंजो गमो आलाम से, दर्दों से, दवा से, खुशियों से, तबस्सुम से, मरीजों की शिफा से, बच्चों की शरारत से, माओं की दुआ से, नेकी से, इबादत से, लज्जत से, खता से, खुद अपने ही सीने के धड़कने की सदा से, रहमत तेरी हर गम पे देती है दिला से, हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। इबलीस के फितनों से तो आदम की खता से, औसाफ बराहीम से, यूसुफ की हया से, हजरत अय्यूब की तस्लीम और रजा से, हजरत ईसा की मसीहाई से, मूसा की असा से, निमरूद के फिरौन के अंजाम फना से, काबे के तकद्दुस से तो मरवा और सफा से, तौरात से, इंजील से, कुरान की सदा से, यासीन से, ताहा से, मुजम्मिल से, नवा से, एक नूर जो निकला था कभी गारे हिरा से, हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। सजो जान अल्लाह जो केतरी नेमतुन जो गाना तो कबो नथी सगंदो, ला तुहसूहा गणे न सगबो। पूरे तवज्जो सा आर्डर, अमर, मर्जी, इरादो, कुदरत, कंट्रोल कायनात में दिल से जवाब दियो कंजो आ कंजो आ पर उन रब फरमा अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात, मां रब मौत के पैदा कयो, हयाती के पैदा कयो। ऐं मौत के अल्लाह वरी ज़ायके सां तशबीह ॾिनी, मौत के अखर रब ॾिनो ज़ायके जो, ज़ायको छो तवज्जो कजो जीअं कुरान में आ अल्लाह जो कुरान फैज़े तर्जुमान रब्बुल आलमीन जो बयान, अल्लाह जो कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह फमन ज़ुहज़िहा अनिन नारि व उदख़िलल जन्नह फ़क़द फ़ाज़ वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। अल्लाह जो कुरान फैज़े तर्जुमान रब्बुल आलमीन जो बयान फरमाए तो हर नफ्स के मौत जो ज़ायको चखणो पवंदो। अगर ज़ायके जी ॻाल्हि आहे, मौत के खुदा ज़ायके सां तशबीह ॾिनी आहे। ज़ायकनि जा मुख़्तलिफ़ रंगनि, मुख़्तलिफ़ अक़सामनि, मिठो त मिठे जा अलॻि ज़ायका इलाही क़िस्मनि, फिको त फिके में इलाही क़िस्मनि, कड़ो त कड़े में इलाही क़िस्मनि, चहिरो त चहिरे में इलाही क़िस्मनि, खटो त खट्टे में इलाही क़िस्म। लेकिन कुरान फरमाए तो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह फमन ज़ुहज़िहा अनिन नारि व उदख़िलल जन्नह फ़क़द फ़ाज़ वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। मौत ज़ायके सां, ज़ायका वणंदा आहिनि, मोमिन खे मौत वणंदो आहे। इहो छो बयान कयो अथमि, इहो शहीदनि जो बयान आहे। तवज्जो कजो पूरे तवज्जो सां ॿुधजो, आहे तवज्जो। 3 लगी 26 32 ते ख़त्म कंदो इंशाअल्लाह। पूरे तवज्जो सां अल्लाह कुरान में फरमायो
हर नफ्स के मौत जो ज़ाइक़ो चखणो पवंदो। अगर ज़ाइक़े जी ॻाल्हि आहे त पोइ ही पक्की ॻाल्हि आहे, काफ़िर जो मौत ज़हर खां बि वधीक कड़ो हूंदो। मोमिन ऐं शहीद जो मौत मिस्री ऐं माखी खां बि वधीक मिठो हूंदो। मिस्री ऐं माखी खां बि वधीक मिठो। इहा ई वजह आहे अफ़सोस उन काफ़िर ते आहे जेको कड़ो मौत हासिल करे वियो। अफ़सोस उन काफ़िर ते आहे जेको जहन्नम रसी थी वियो। शहीदनि ते अफ़सोस कोन्हे, शहीदनि जी अज़मत खे सलाम आहे, शहीदनि जे किरदार खे सलाम आहे, शहीदनि जी ज़िंदगानी ऐं मौत खे सलाम आहे, शहीदनि जे अल्लाह जे कुर्ब खे सलाम आहे, जेके शहादत महिल रब जो दीदार माणे जन्नत जी जवाननि जी कुर्सी ते हसनो हुसैन पहुची विया। इहा ई वजह आहे कुरान फरमाए तो शहीदन के मुअल न चइजो। शहीद मां रब वटि ज़िंदान परां जवां जे अकुल ऐं सम्झ खां ॻाल्हि मथे आहे। शहीद ज़िंदान तव्हां खां सवाल अहले दिल तफ़हीम व फ़हम जा क़ाबिल अकुलो दानाई ऐं समझ रखण वारा हिकिड़े सुवाल जो जवाब ॾियो। अफ़सोस काफ़िर ते कजे जो दोज़ख में वञी पियो, या अफ़सोस शहीदनि ते कजे जेके जन्नत ते पहुता? अफ़सोस कहते काफ़िर ते अफ़सोस, मुशरिक ते अफ़सोस, मुनाफिक ते अफ़सोस, शहीदनि ते अफ़सोस कबो आहे छा? शहीद उन दर्जे ते पहुता जिते असांजो अकुलो फ़हम नथो पहुची सघे, शहीद उते पहुची चुका आहिनि। शहादत एक लज़्ज़त आहे जेके जन्नती जन्नत में तलब कंदा। रब फरमाईंदो जन्नती छा खपे? टिन इसरारन खां पोइ चवंदा हर शइ मिलण खां पोइ रब उहा शइ ॾे जेका शहादत में लज़्ज़त मिली, उहा जन्नत में कान्हे। मोकिल बीहर, शहीद कर वरी जिंदा कर, शहीद करे वरी जिंदा कर, शहीद करे वरी जिंदा कर। खुद नबी साजन फरमाइन था लवदितु अन उक़तल फी सबीलिल्लाह थुम्मा उहया थुम्मा उक़तल थुम्मा उहया थुम्मा उक़तल थुम्मा उहया थुम्मा उक़तल। ऐ रब्बे कायनात मूंखे शहादत दे वरी जिंदा कर, वरी शहादत दे वरी जिंदा कर, वरी शहादत दे वरी जिंदा कर। छो जो शहादत में जेका लज़्ज़त आहे उहा जन्नत जे माड़नि में भी कान्हे। नारे तकबीर, शान मुस्तफा। ऐं इहा ॻाल्हि त सब्र जो वॾो मक़ाम आहे। शहीदनि ते असां मातम न आहियूं कंदा, असां सबुर कंदा आहियूं। हज़रत हुसैन पंहिंजे पीउ हज़रत अली जी शहादत अखियुनि सां ॾिठी, पोइ हज़रत हुसैन मातम कयो। नबी घणा गुज़रिया, बुज़ुर्ग ॿुधाईंदा आहिनि 1,24,000 न ॻाल्हायो न थोरो, 1,24,000। इन्हनि में शहीद घणा थिया? 43,000। पोइ इन्हनि 43,000 शहीदनि नबीयनि खां पोइ आख़िर ज़मा ख़ातमुन नबीयीन, ख़ातम जो ताज दार महबूब मोहम्मद अरबी दुनिया में मबूस थिया। पोइ साईं मातम कयो 43,000 नबीयनि जी शहादत ते। सबुर कयो। हज़रत अमीर हमज़ा जे लाश खे ॾिसी सबुर कयो। 256 सहाबी शहीद थींदे नबी अखियुनि सां ॾिठा, उहे शहीद थिया, उन्हनि ते नबी सबुर कयो। हज़रत नबी जे फारान जी चोटी खां बुलंदी जॾहिं थी, माना बुलंदी जो आवाज़ ऐं आगाज़ थियो इस्लाम जे ऐलान जो। जॾहिं गारे हिरा में नबी पाक वेठा आहिनि त नबूवत में वही नाज़िल थी। कहिड़े ॾींहं ते, कहिड़े महीने में? अंग्रेज़ी कहिड़ो महीनो हो जॾहिं गारे हिरा में वही नाज़िल थी? वाह, हींअर कहिड़ो महीनो आहे? ॾाढा चओ न अगस्त न, तो अगस्त जी 14 तारीख 610 ईस्वी हज़रत जिब्रील उन ॾींहुं आयो, नबी साईंजन के भाकुर पाए पातई। पोइ साईंजन जी ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरा, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम। नबी पाक जी ज़ुबान मुबारक मां कुरान जे वही जा अल्फाज जारी थिया। नबी पाक फारान जी चोटी ते कत वही जे ज़माने खां पोइ ऐलान कयो। नबी
पाक जने गारे हिरा का इतां का आगाज थियो इस्लामी वही जो तने नबी पाक फारान जी चोटी का ऐलान कयो उन ॾींहं खां वठी हज़रत अली जी शहादत ताईं 50 सालन जे अरसे में 6000 पैगंबर जा सहाबी शहीद थिया पर कंहिं सहाबी ते मातम न कयो कंहिं नबी ते मातम न कयो सब्र जो सबक मिलियो हो अल्हम्दुलिल्लाह जंहिं सब्र ते नबी कायम जंहिं सब्र ते वली कायम हुआ जंहिं सब्र ते शहीद ऐं सहाबी कायम हुआ उलमा देवबंद जमियत उलमा इस्लाम भी उन ते कायम आहे जो असांजे नबीअनि सब्र कयो असां बि सब्र जी ज़िंदगी गुज़ारी नारे तकबीर जमियत मातम जे जायज हो जे हा त खुदा जो कसम असां अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरे जी शहादत ते मातम कयूं हा पर असां जे शेवे में सबुरा मातम कोने असां पंहिंजे डॉक्टर साहब शहीद जे जनाज़े ते भी सब्र कयो आहे इंशाअल्लाह वो सब्र रंग लाइंदो आहे हदीस में सब्र जा 3 क़िस्म इबादत ते सब्र गुनाह ते सब्र मुसीबत ते सब्र साईं फरमायो जेको इबादत ते सब्र कंदो अल्लाह उनके जन्नत में 300 एड़ा दर्जा दींदो जो एक दर्जे जे बे दर्जे जे विच में जमीन ऐं आसमान जेतिरो फ़ासिलो हूंदो बियो आहे गुनाह ते सब्र साईं फरमायो को गुनाह जो मौक़ो अचे बानो गुनाह न करे सब्र करे इनके रब जन्नत में 600 एड़ा दर्जा दींदो जो एक दर्जे जे बे दर्जे जे विच में 7 ज़मीनुनि ऐं 7 आसमाननि जेॾो फ़ासिलो हूंदो फरमायो टियों क़िस्म सब्र जो केड़ो मुसीबत ते सब्र साईं फरमायो जेको मुसीबत ते सब्र कंदो रब उनके 700 दर्जा एड़ा जन्नत में ॾींदो जो तहत सरा खां वठी अर्श ताईं हिक दर्जे जे विच में फ़ासिलो हूंदो इनके सब्र कयो हदीस में जेको सब्र कंदो न एक रात बीमार थियो उन बीमारी ते सब्र कयई ऐं अल्लाह का राज़ी रहियो त सुबुह जो उथंदो त उन जे गुनाहन के रब इएं छाणे छॾींदो ॼण मां जे पेट मां हींअर पैदा थियो फरमाए जॾहिं मखलूक खां मुसीबत जे टेम ते मदद तलब कंदो आहे त मां रब आसमान जा दरवाजा बंद करे छॾींदो आहियां हदीस कुदसी में जॾहिं को बानू मुसीबत में मूंखे पुकारींदो आहे त मां रब सभु आसमाननि जा दरवाजा खोले असांजो पैगाम आहे सब्र जो असांजो पैगाम आहे शुक्र जो असांजो पैगाम आहे तवक्कल जो असांजो पैगाम आहे हक़ जो वतवासो बिस्सब्र वतवासो बिल हक़ वतवासो बिस्सब्र हिक सब्र ते कायम रहूं ॿियो सच्चे हक़ ते कायम रहूं सब्र ते बि असां कायम आहियूं ऐं हक़ जो आवाज़ बुलंद कंदे जमियत उलमा इस्लाम जो परचम हथ में खणी मैदान ते निकतल आहियूं हक़ जी जमात भी जमियत उलमा इस्लाम आहे सब्र जी जमात भी जमियत उलमा इस्लाम आहे अस्सलाम